सिंध ऐं बलूचिस्तान में जबरी तौर खंभे गुम कयल जी आज़ादी लाइ पुरअमन एहतजाज कंदड़ सिंध सभा के काफ़िले के उबावड़े में रस्ता रोक करे सिंधी नियाणियुनि जी तज़लील ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी समाजी पार्टियुनि पारां एहतजाजी मुज़ाहरा करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। डिब मेरशाह में जस्कम अॻवान कामरेड हफ़ीज़ुल्लाह हुजण, कामरेड हबीबुल्लाह हुजण, अब्दुल गनी वसाण ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। जस्कम ज़िले नवाबशाह पारां ज़िलई सदर अली रज़ा ख़ासकली, मुनीर अबड़ो, इम्तियाज़ लाखो, अनिला रफ़ीक मल्लाह, इनायत चांडे, फरमान मल्लाह ॿियनि जी अॻवानी में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हंयो वियो। कुढण में सिंध जे शाइर अदीब तबस्सुम बलोच, दानिश ख़ासकली, किफ़ायत सिंधी ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। हालाणी में शाहज़ेब सिंधी, आज़ाद गाॾही, शाहज़ेब गाॾही, शाहिद चांडियो, लखमीर गुरमाणी ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहरो कयो वियो। घोटकी में सिविल सोसाइटी जे अॻवान तरफ़ां सैयद जमाल शाह, ख़ालिद लाखो, रऊफ़ पारस दायो, आगा नादिर पठाण ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। काज़ी अहमद में सियासी समाजी तंज़ीमुनि पारां धार धार एहतजाजी मुज़ाहरा कया विया। अॻवाननि साजन कुंभर, ॾाॾू महर ऐं पीर नईम, असलम शोडर ऐं एजाज़ सिंधी, अयाज़ महर, फैज़ किरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त गिरफ़्तार कारकुननि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते आयात पिताफ़ी, ख़ान ज़मा पिताफ़ी, मोहम्मद गबोल, फिदा हुसैन अज़हर पिताफ़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहरो कयो वियो। टरी मिरवा में जीअं सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां सूफ़ी हाजन गुल, अज़हर शहर, तस्लीम इस्लामी, सईद शहर, वकार शहर, पाकर कलमाणी ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। मुंबई जी माड़ी जे सिविल सोसाइटी पारां शाह ख़ालिद, ज़ेड ए बुखारी, मेहरान सिंधी, लियाकत बुज़दार ऐं ॿियनि जी अॻवानी में भिटाई चौक ते एहतजाजी मुज़ाहरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। खिपरो में मेहरान सिंधी, अब्दुल करीम सरदार, अकबर मरी, अब्दुल नबी बुर्दी, ख़ादिम सरवरी जी अॻवानी में मुज़ाहरो कयो वियो। जाम साहब में जस्कम ऐं सिविल सोसाइटी पारां अलीगुल डायरी, शाहिद डायरी, लियाकत तीवणो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर बटोरे में जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़हूर, जस्कम चेयरमैन असलम खैरपुर, अब्दुल्ला मीरानी, कादिर बख्श ज़हूर ऐं गफ़ूर चांगी जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। सोभोतोड़े में जस्कम शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां शौकत अली चन्ना, सफ़ीर अली सामटियो, फरहान मेमण, उस्ताद लालण, मेहदी हसन, हमीद मल्ला ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। भोजदार वॾा में सिविल सोसाइटी ऐं जस्कम जे अॻवाननि तरफ़ां मीर काशिफ टालपुर, फराज़ महर, अमानला पहियार, सलीम अबू पोटो, अरसलान पहियार ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहरो कयो वियो। अॻवानी में जस्कम SUP STP पारां 1 किलोमीटर पैदल मार्च करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मांझंद में गुलशेर खोसो, बाबल लतीफ़, गुलज़ार मल्ला, अकरम खोसो जी अॻवानी में धरणो हंयो वियो। जाम शोरो में शहज़ाद लाशारी, संजर खान जतोई, राजा खान नोहाणी, रिज़वान चांडियो, सिराज चांडियो ऐं ॿियनि पारां जाम शोरो फ्लाई ओवर हेड ब्रिज हेठां एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हंयो वियो। जरवार में कॉम्प्रेस कारकुननि पारां पीरबख्श गबोल, ज़ाहिद अली, जमील बुज़दार, तौफ़ीक अहमद, ज़ाकिर हुसैन गबोल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। तलहार में ख़ालिद सिंधी, हाशिम समो, रोशन राठौड़, अरसलान जमाली, अनीक जमाली, नाज़िम मल्ला ॿियनि जी अॻवानी में बड़ चौक खां अवामी प्रेस क्लब ताईं पैदल मार्च कयो वियो। टंडो आदम में शाहजहान जोड़ीजो, फराज़ जोड़ीजो जी अॻवानी में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे सालेह जोड़ीजो, सुल्तान ख़ासकली, सागर डहराज ॿियनि जी अॻवानी में मोहम्मदी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। कंदकोट में SUP ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो डॉक्टर महरचंद, ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी, अब्दुल फ़ताह मुग़ल, बशीर मीरानी, ज़रियत बिजारानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। भान सईदाबाद में दरिया ख़ान लगारी, शबीर बोड़ो, मेहरान बोड़ो, असकर सोलंकी जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त सिंध सभा जे काफ़िले ते पुलिस जी चढ़ाई जी हू सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कनि था। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते सिंध सभा जे गिरफ़्तार थियल सभिनी अॻवाननि ऐं कारकुननि खे आज़ाद कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।